किताब अंधा उंधा वेज, छापो पहिरियों जुलाई 1967, मुहाग, इब्न हयात पंवर। अदीब जो मुख्य कमु आहे अदब तख़लीक़ करणु। कॾहिं अहिड़ो बि वक़्तु ईंदो आहे जो रुॻो अदब तख़लीक़ कंदो रहण ई काफ़ी नथो रहे, बल्कि इहो ज़रूरी थियो पवे त उहो कमु छॾे पहिरियां ई को ॿियो कमु कजे। अहिड़ा वक़्त तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं कलम खां लिखण जो हक़ खसण लाइ कोशिशूं थींदियूं आहिनि। जॾहिं अहिड़ो मनहूस वक़्तु अचे तॾहिं अदीब जो कलम जो सभ खां वॾो, सभ खां पहिरियों ऐं मुक़दस फ़र्ज़ु इहो आहे त हू पंहिंजे पैदाइशी हक़ जो बचाव करे, उन लाइ लड़े ऐं हमिलो कंदड़ जे हथियारनि खे मुॾो करे। जेकॾहिं को अदीब ईअं नथो करे त उन जो मिसाल उन हारी वांगुरु थींदो जेको पंहिंजे फ़सुल खे जानवरनि हथां भेलजंदो पियो ॾिसे, पर चुप कयो रोंबे में लॻो पियो आहे ऐं चवे थो मुंहिंजो असुलु कमु आहे फ़सुलु पोखणु ऐं लुणणु, तंहिंमें लॻो पियो आहियां, बाक़ी जानवरनि खे तड़े कढण सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो। किन जो ख़्यालु आहे त हर को पंहिंजी जज़ा सज़ा लोड़ींदो, को अगराही करे त उन सां उन जहिड़ो न थिजे। जेकॾहिं ज़ाती मामलनि में ईअं करे सघिजे त ॾाढो चङो, पर जिते सॼी क़ौम जो नुक़सानु थिए, कंहिं आला मक़सद खे छीहो रसे, तॾहिं हू चवंदई तूं म चओ वारी हालत न रुॻो नामुनासिब आहे पर निहायत क़ौम दुश्मन बि आहे। इहा फ़राख़दिली न, पर क़ौम सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे आला मक़सद सां बेवफ़ाई बल्कि गद्दारी थींदी जो अहिड़ी हालत में चपनि खे चूनो लाहे वेही रहिजे। अदीब खे प्यार ऐं मोहबत जो अलमबरदार थियणु खपे, पर ख़ुदि उन मोहबत जी तक़ाज़ा आहे त जिन शयुनि सां हू प्यार ऐं मोहबत रखे थो तिन सां वेर रखंदड़नि सां नफ़रत कई वञे। जंहिंखे सूंहं सच ऐं हक़ जे वेरनि लाइ नफ़रत ऐं धिकार न आहे, सो चइबो त सचो पचो प्यार नथो करे। अहिड़े क़िस्म जी नफ़रत ऐं धिकार खे मुक़दस सॾियो वियो आहे। कुझु साल अॻे जदीद सिंधी अदब ख़िलाफ़ हिकु निहायत ख़तरनाक ऐं गुमराह कंदड़ मुहिम शुरू कई वई हुई। सिंधी अवाम खे जाहिल रखणु, खेनि पंहिंजनि सुजाग ऐं हॾॾोखी अदीबनि खां बदज़न रखण लाइ मकर, फ़्रेब, बहतान तराज़ी ऐं चुग़लखोरी जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया विया। इन सूरतहाल जे संगीन नतीजनि खे महसूस करे मोहतरम रसूल बख्श पली जे रोज़ाना ख़ादिम वतन में उन्हनि हमलनि जा जवाब ॾिना। उहे मामूली फेर घेर सां अव्हां जे अॻियां मौजूदु आहिनि। बहस मुबाहिसो बुरो बि आहे त सुठो बि। घटि में घटि हिन बहस मां एतिरो फ़ाइदो थियो जो अंधा ऊंधा वेज जहिड़ी बेमिसाल शइ पैदा थी। ही किताब सिंध जे हिकु हॾॾोखी वतन दोस्त ऐं दिलेर अदीब जे वसी मुताले, उन अदबी सोच ऐं शोख़ कलम जो शाहकार आहे। ही हिकु पंहिंजे लेखे निराली अदबी सिन्फ़ आहे जंहिं ते फ़िलहाल को बि नालो रखणु मुमकिन कोन्हे। इन में को शक न आहे त जॾहिं पढ़ंदड़ इन खे पढ़ी ख़तमु कंदो तॾहिं ज़हनी तौरु पाण खे बिल्कुलु हिकु नओं माण्हू महसूसु कंदो।